अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स असांजे चैनल sindhipoint.com ते खुशामदीद। अॼु जी हिन वीडियो में असां तव्हांखे इंफॉर्मेशन ॾींदासीं इंस्टीट्यूट ऑफ इंग्लिश लैंग्वेज एंड लिटरेचर जे बारे में। त उन में कहिड़ो न्यू बीएस प्रोग्राम अनाउंस थियो आहे, कहिड़ा ॿिया डिग्री प्रोग्राम्स हली रहिया आहिनि, कहिड़ा मास्टर्स डिग्री प्रोग्राम्स हली रहिया आहिनि, इन जो स्कोप छा आहे, इन में फैकल्टी मेंबर्स कहिड़ा आहिनि ऐं इन में सब्जेक्ट्स कहिड़ा पढ़ाया वञनि था। त सभिनी खां पहिरियां तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त इंस्टीट्यूट ऑफ इंग्लिश लैंग्वेज एंड लिटरेचर में न्यू बीएस प्रोग्राम अनाउंस कयो वियो आहे, जेको आहे इंग्लिश लैंग्वेज टीचर एजुकेशन। बीएस इंग्लिश लैंग्वेज टीचर एजुकेशन जे नाले सां न्यू बीएस डिग्री प्रोग्राम इंस्टीट्यूट ऑफ इंग्लिश लैंग्वेज एंड लिटरेचर सिंध यूनिवर्सिटी में अनाउंस कयो वियो आहे, जेको हिकु सुठी अपॉर्चुनिटी आहे जेके कैंडिडेट्स इंग्लिश लैंग्वेज में पढ़णु चाहिनि था। जेको इंस्टीट्यूट ऑफ इंग्लिश लैंग्वेज आहे उहो सिंध यूनिवर्सिटी में एस्टेब्लिश थियो 1953 में एज अ डिपार्टमेंट ऑफ इंग्लिश इंट्रोड्यूस करायो वियो ऐं उन खां पोइ जीअं जीअं डिग्री प्रोग्राम वधंदा विया इनखे इंस्टीट्यूट ऑफ इंग्लिश लैंग्वेज एंड लिटरेचर जो दर्जो ॾिनो वियो। हाणे असां हलूं था ॾिसूं था इन में बैचलर्स डिग्री प्रोग्राम कहिड़ा आहिनि ऐं सब्जेक्ट्स कहिड़ा पढ़ाया वञनि था उन डिग्री प्रोग्राम में। ही बैचलर डिग्री प्रोग्राम जी इंफॉर्मेशन आहे जंहिंमें बीएस इंग्लिश 4 ईयर डिग्री प्रोग्राम 8 सेमेस्टर आहे ऐं हाणे मां तव्हांखे ॿुधायो त बीएस इंग्लिश लैंग्वेज टीचर एजुकेशन बि अनाउंस कयो वियो आहे। इन जे लाइ जेका तव्हांखे क्वालिफिकेशन रिक्वायर्ड आहे उहा इंटरमीडिएट एचएससी या इक्विवेलेंट उनजे जी ओ लेवल ए लेवल थी वेंदी आहे ऐं प्री एंट्री टेस्ट फर्स्ट ईयर ऐं तव्हांजो सेकंड ईयर जेके बि कैंडिडेट्स हूंदा इंग्लिश लैंग्वेज में सेम सब्जेक्ट्स पढ़ंदा फर्स्ट ईयर ऐं सेकंड ईयर। ही सब्जेक्ट्स आहिनि फर्स्ट सेमेस्टर जा इंग्लिश फंक्शनल इंग्लिश आहे, इस्लामिक स्टडीज आहे, इंट्रोडक्शन टू लिटरेचर आहे, इंट्रोडक्शन टू लिंग्विस्टिक आहे ऐं ॿ माइनर्स जेके तव्हां पाण सिलेक्ट कंदा आहियो। ईअं ई सेकंड सेमेस्टर जो कोर्स आहे ऐं उन खां पोइ सेकंड ईयर आहे जंहिंमें थर्ड एंड फोर्थ सेमेस्टर आहे। थर्ड ईयर में वरी तव्हांखे चॉइस करणी पवंदी तव्हां लिंग्विस्टिक जी तरफ़ वञी रहिया आहियो या लिटरेचर जी। अगरि तव्हां लिंग्विस्टिक खणी रहिया आहियो त पोइ तव्हां ही फिफ्थ एंड सिक्स सेमेस्टर में लैंग्वेज लर्निंग थ्योरीज सब्जेक्ट पढ़ंदा ऐं उन सां गॾु ॿिया सब्जेक्ट आहिनि फिफ्थ एंड सिक्स सेमेस्टर जा। उन खां पोइ अगरि जेकर तव्हां लिटरेचर पढ़ंदा त तव्हांखे हिस्ट्री ऑफ इंग्लिश लिटरेचर फिफ्थ सेमेस्टर में सब्जेक्ट पढ़णो पवंदो ऐं उन सां गॾु ॿिया ही सब्जेक्ट्स आहिनि। ईअं ई तव्हांजो फोर्थ ईयर हूंदो लिंग्विस्टिक जो अलॻि ऐं लिटरेचर जो अलॻि अलॻि। हाणे असां हलूं था मास्टर्स डिग्री प्रोग्राम जी तरफ़। मास्टर्स डिग्री प्रोग्राम कहिड़ा कहिड़ा आहिनि। मास्टर्स डिग्री प्रोग्राम में एमए इंग्लिश आहे, मॉर्निंग एंड इवनिंग 2 ईयर डिग्री प्रोग्राम आहे, 4 सेमेस्टर आहे। इन जे लाइ तव्हां वटि बैचलर पास डिग्री हुअण लाज़मी आहे ऐं इन में जेको आहे फर्स्ट सेमेस्टर ऐं सेकंड सेमेस्टर में एमए प्रीवियस लिंग्विस्टिक में ही सब्जेक्ट पढ़ाया वेंदा। उन खां पोइ एमए पास फाइनल लिंग्विस्टिक में ही सब्जेक्ट पढ़ाया वेंदा ऐं पोइ लिटरेचर में जेको पढ़णु चाहे थो त उनखे फर्स्ट सेमेस्टर में ही सब्जेक्ट पढ़ाया वेंदा ऐं सेकंड सेमेस्टर में ही सब्जेक्ट पढ़ाया वेंदा। ही फैकल्टी मेंबर्स जी इंफॉर्मेशन आहे। इंग्लिश लैंग्वेज एंड लिटरेचर्स जा ही टीचर्स आहिनि जंहिंमें प्रोफेसर्स, एसोसिएट प्रोफेसर्स, लेक्चरर्स आहिनि जेके फॉरेन पीएचडी बि आहिनि। जंहिंमें जेको डायरेक्टर आहे उहो सिंध यूनिवर्सिटी इंग्लिश लैंग्वेज एंड लिटरेचर जो उहो प्रोफेसर मोहम्मद खान सांगी आहे ऐं उन सां गॾु गॾु ही ॿिया प्रोफेसर आहिनि। रफ़ीक अहमद मेमून आहे, अब्दुल फत्ताह सुमरो आहे, तारिक हसन उमरानी आहे, ईअं ही ॿिया सभु टीचर्स आहिनि। इंग्लिश लैंग्वेज जे स्कोप ते ॻाल्हाइजे तव्हां बीएस डिग्री करण खां पोइ त तव्हांखे काफ़ी सारियूं जॉब अपॉर्चुनिटीज़ आहिनि गवर्नमेंट सेक्टर में, प्राइवेट सेक्टर में। जीअं गवर्नमेंट सेक्टर में तव्हांखे ख़बर आहे लेक्चरर्स वग़ैरह थी वञनि था, कॉलेज लेक्चरर्स आहिनि, यूनिवर्सिटी लेक्चरर्स आहिनि ऐं सुठनि स्कूलनि में जेको आहे फैकल्टी जी रिक्वायरमेंट हूंदी आहे इंग्लिश जे फैकल्टी जी। उन सां गॾो गॾु जेके स्टूडेंट CSS एस्पायरेंट हूंदा आहिनि उहे बि इंग्लिश लैंग्वेज जो इंतख़ाब कंदा आहिनि त जीअं उन्हनि इंग्लिश उन्हनि जी कवर थी वञे। ऐं जेको आहे प्राइवेट ऑर्गेनाइजेशन जी ॻाल्हि कजे त कंटेंट राइटिंग आहे, ईअं ॿिया खोड़ सारा जेको आहे प्रोफेशन्स आहिनि जंहिंमें इंग्लिश लैंग्वेज वारे खे प्रेफरेंस ॾिनी वञे थी। त ही बि हिकु बहितरीन ऑप्शन हूंदो जेके कैंडिडेट्स इंटरेस्टेड आहिनि इंग्लिश लैंग्वेज में त उन्हनि जे लाइ सुठो ऑप्शन आहे बैचलर डिग्री इंग्लिश में। उम्मीद था कयूं त तव्हांखे इंफॉर्मेशन मिली वई हूंदी बीएस इंग्लिश इंस्टीट्यूट ऑफ इंग्लिश लैंग्वेज एंड लिटरेचर सिंध यूनिवर्सिटी जे बारे में। मज़ीद अहिड़नि इंफॉर्मेटिव वीडियोस जे लाइ असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो त जीअं असांजी ईंदड़ हर नई वीडियो मां ताईं पहुची सघे। अल्लाह हाफ़िज़।